लाहौर खां ख़बर शामिल कंदासीं त पीर पगारे सां बैरिस्टर सैफ ऐं मोहम्मद अली दुरानी जी मुलाक़ात थी आहे। ज़रीन जो चवणु आहे त मुलाक़ात में बैरिस्टर सैफ पीर पगारे खे PTI बानी जो पैगाम पहुचायो आहे। ज़रीन जो वधीक चवणु हो त पीर पगारे मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद खे वक़्त जी ज़रूरत क़रार ॾेई छॾियो आहे। मोहम्मद अली दुरानी ईंदड़ कुझु ॾींहंनि में बाक़ी जमायतुनि जे अॻुवाणनि सां बि मुलाक़ात कंदो। लाहौर खां आम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पीर पगारे सां बैरिस्टर सैफ ऐं मोहम्मद अली दुरानी जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बैरिस्टर सैफ पीर पगारे खे PTI बानी जो पैगाम पहुचायो आहे। पीर पगारे मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद खे वक़्त जी ज़रूरत क़रार ॾेई छॾियो आहे। मोहम्मद अली दुरानी ईंदड़ कुझु ॾींहंनि में बाक़ी जमायतुनि जे अॻुवाणनि सां बि मुलाक़ातूं कंदो। लाहौर खां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पीर पगारे सां बैरिस्टर सैफ ऐं मोहम्मद अली दुरानी जी मुलाक़ात थी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में बैरिस्टर सैफ पीर पगारे खे PTI बानी जो पैगाम पहुचायो आहे। ज़रियनि जो वधीक चवणु हो त पीर पगारे मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद खे वक़्त जी ज़रूरत क़रार ॾेई छॾियो आहे। मोहम्मद अली दुरानी ईंदड़ कुझु ॾींहंनि में बाक़ी जमायतुनि जे अॻुवाणनि सां बि मुलाक़ात कंदो। लाहौर खां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पीर पगारे सां बैरिस्टर सैफ ऐं मोहम्मद अली दुरानी जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बैरिस्टर सैफ पीर पगारे खे PTI बानी जो पैगाम पहुचायो आहे। पीर पगारे मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद खे वक़्त जी ज़रूरत क़रार ॾेई छॾियो आहे। मोहम्मद अली दुरानी ईंदड़ कुझु ॾींहंनि में बाक़ी जमायतुनि जे अॻुवाणनि सां बि मुलाक़ात कंदो।